You are watching 4 p.m. Bulletin. फोनियूं अचणु शुरू थी विया, महीनो ॾेढ थियो आहे। डेली फ़ोन करे थो, माना अॻिलो धाड़ेला केरु आहे छा आहे, उहा माना असां ॿुधायो आहे एस पी साहिब जा साहिब खे, अञा ताईं माना उन मां खड़तेल न निकितो आहे। बाक़ी असांखे उनजी रिकॉर्डिंग मूं वटि आहिनि, जेके ॻाल्हाए थो डेली ॻाल्हाए, ऐं हुननि जा चवंदा 5 माण्हू हुननि जा माना पुलिस जी कस्टडी में आहिनि। अॻिलो उहो धाड़ेल चए थो तव्हां हुननि खां पुछो त हुननि मूंखे न्याणी ॾिनी आहे 4 लखनि में, उहो धाड़ेल थो चए। पोइ हाणे वधीक हाणे छा आहे, छा मसइलो आहे, पर असांखे अञा त रिकवरी न थी आहे न्याणी। असांखे आला आलमदारनि खे, नासिर सईद नासिर शाह खे, असां MN MP आहे ख़ुर्शीद शाह खे, साईं खे असां इहा ई हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांखे जल्द खां जल्द असांखे रिकवर कराए ॾियो न्याणी। हिकु शख़्स गुज़िरियल 1 महीने खां असांखे रोज़ानो फ़ोन करे धमकियूं ॾेई रहियो आहे। मूं SSP ऐं अदालत खे आगाह कयो आहे, पर अञा ताईं को खुड़तेल न निकितो आहे। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमारी जो चवणु आहे त धमकियूं ॾींदड़ शख़्स चवे थो त असांजा 5 माण्हू पुलिस जी हिरासत में आहिनि, उन्हनि खां भली पुछा कई वञे। मूंखे 4 लख रुपयनि में विकिरो करे ॾिनी हुई। धड़ेल जी फ़ोन रिकॉर्डिंग मौजूदु आहे। अपरकुरम में हमले दौरान असिस्टेंट कमिश्नर ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त अपरकुरम जे इलाइक़े बोशेरा में असिस्टेंट कमिश्नर सईद मनान के अणॼातल हथियारबंदनि तरफ़ां फायरिंग जो निशानो बणायो, जंहिंमें हू ज़ख़्मी थी पियो। असिस्टेंट कमिश्नर सईद मनान पुलिस सां गॾु बोशेरा में मौजूदु हो। वाक़े बाद खेसि तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। हिन वाक़े खां अॻु बि लोअर कोरम में डिप्टी कमिश्नर जावेदुल्ला मसूद खे फायरिंग करे ज़ख़्मी कयो वियो हो। अॼु राति 12 वॻे ताईं अची वञो, वज़ीर आज़म ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्ला PTI खे डेडलाइन ॾेई छॾी। राणा सनाउल्ला चयो आहे त PTI जे इंतज़ार जी ॻाल्हि न आहे, डायलॉग बुनियादी शर्त आहे। PTI वारा 4 सालनि जी हुकूमत में केस ठाहींदा रहिया, पर असां हुननि सां ॻाल्हियूं कंदा रहियासीं। मुल्क जी बहितरी लाइ ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। जॾहिं असां अपोज़िशन में हुआसीं तॾहिं बि शहबाज़ शरीफ़ PTI बानी खे चयो हो त वेही ॻाल्हियूं कयूं। 2018 में असांखे शिकायत हुई त इलेक्शन जा नतीजा तब्दील कया विया आहिनि, पर PTI हुकूमत ठाही। जेकॾहिं अहिड़नि वाक़िअनि जी फैक्ट फाइंडिंग चाहिनि था त पार्लियामेंटी कमीशन जोड़े वञे। हुकूमत जुडिशल कमीशन ठाहिण खां घबराए रही आहे। असां हुकूमत सां ॻाल्हियुनि जो अमल मुअतल कयो आहे। असांजूं अपोज़िशन पार्टियुनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अपोज़िशन अलायंस ठाहिण जी कोशिशि करे रहिया आहियूं। PTI बानी जे वकील फैसल चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। फैसल चौधरी चयो त पार्लियामेंट में वेठल हुकुमरान जमायतूं ॻाल्हियुनि में गैर संजीदा आहिनि। असांखे पुरअमन एहतजाज करणु ॾिनो वञे, इहो असांजो जमहूरी हक़ आहे। आर्मी एक्ट जी शिक 21D2 कालदम करार ॾियण सां कलभूषण यादव केस में मिलिट्री ट्रायल न थी सघंदो। मुल्क जा कुझु सूबा दहशतगर्दीअ जे भर चढ़ियल आहिनि। 2D12 जे कालदम करार थियण ते जवाबदारनि जो ट्रायल कीअं थींदो? आईनी बेंच जा सिविलियंस जे मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ केस में इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस ज़मीनुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी आईनी बेंच ॿुधणी हलाई। जस्टिस रिटायर्ड जवाद एस ख्वाजा जो वकील ख्वाजा अहमद हुसैन पेश थियो। जस्टिस मुसरत हलाली अॻूणे चीफ जस्टिस जवाद एस ख्वाजा जे वकील खां सवाल कयो त आर्मी पब्लिक स्कूल ते दहशतगर्दनि जो हमलो थियो, 9 मई ते एहतजाज थियो। ॿिन्हिनि वाक़िअनि जो सिविलियंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे? वकील चयो त असांजो केस आइन खां ॿाहिरि न आहे। 9 मई वारनि जो ट्रायल थिए, पर मिलिट्री न। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾींदे चयो त दहशतगर्दी रोकणु इंतिज़ामिया जो कमु आहे। उन्हनि जी ज़िमेवारी आहे त शाहिदियूं गॾु करे। अदालतुनि जे साम्हूं जॾहिं शाहिदियूं न हूंदियूं त फ़ैसिला कीअं ॾिना वेंदा? ॾुहारनि खे छॾण खां वधीक हिकु बेगुनाह खे सज़ा ॾियणु ग़लति आहे। असांखे रुॻो फ़ैसिलो करिणो आहे, इंसाफ़ अलाही करे सघे थो। आईनी अदालत ॿुधणी 3 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। अॻूणे चीफ जस्टिस जवाद एस ख्वाजा जो वकील ख्वाजा अहमद पंहिंजा दलील जारी रखंदो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी पीक कानून ते पंहिंजो वाइदो न पाड़ियो। बिल जी मंज़ूरी खां अॻु सहाफ़ियुनि जी राय ते गौर करणु घुरिजे हा। जेल में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त सदर सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल करे दरख़्वास्त कई हुई त कानून ते सहाफ़ी बिरादरीअ खे एतमाद में वठे। सदर ज़रदारी ख़ातिरी कराई हुई त हू अमरीका मां वापसीअ ते घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां ॻाल्हाईंदो। सदर पारां कानून ते सही कंदे वाइदे जी भञकिड़ी करणु अफ़सोसनाक आहे। पीक ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि जा मुज़ाहिरा। कंदकोट, नौशहरो, फिरोज़ ऐं गंबड़ में सहाफ़ियुनि पारां मुज़ाहिरा करे नारेबाज़ी कई वई।
डहरकी, रुस्तम, मोरो ऐं कुंभ में बि सहाफ़ियुनि जो एहतजाज। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त पीका क़ानून आज़ाद सहाफ़त ते हमिलो आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में हिकु भेरो ॿीहर वॾी वाधि जो इम्कान। आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमतुनि में वाधि सबबि पाकिस्तान में पेट्रोल फ़ी लीटर 2 खां 3 रुपया महांगो थियण जो इम्कान। डीज़ल जी क़ीमतुनि में बि 6 रुपया फ़ी लीटर ताईं वाधि जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि बोगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बैदि नाणे वारी वज़ारत पारां नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। नयूं क़ीमतूं सुभाणे खां 15 फ़रवरी ताईं लागू हूंदियूं। 15 ॾींहं अॻु बि हुकूमत मुसलसिल ॿियो भेरो पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाधि कई हुई। पेट्रोल 3 रुपया 47 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया 63 पैसा फ़ी लीटर वाधि कई वई हुई। पेट्रोल जी फ़ी लीटर जी क़ीमत 256 रुपया 13 पैसा आहे। डीज़ल जी क़ीमत 260 रुपया 95 पैसा आहे। लाहौर खां कराची वेंदड़ शालीमार एक्सप्रेस सां पेश आयल हादसे जी वीडियो साम्हूं अची वई। शाहदरा पुल ते ट्रेन जूं बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे जे तर्जुमान मूजिबि CEO रेलवे आमिर अली बलोच हादसे जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। शालीमार एक्सप्रेस कराची लाइ सुबुह 7:30 वॻे लाहौर खां रवानी थी हुई। हादसे में को बि जानी नुक़सान न थियो आहे। सिंध हुकूमत जा 10 रुपयनि जा 12 तर्जुमान बयानबाज़ीअ में लॻा पिया आहिनि। 17 सालनि जी बेड गवर्नेंस करण लाइ MQM ते बयानबाज़ी कई पई वञे। असां लाइ जेको दर बंदि हो उनखे सिंध हुकूमत जे तर्जुमाननि खोले छॾियो आहे। छा तालीम ऐं सिहत जो निज़ाम सुठो थी वियो आहे त अपोज़िशन तारीफ़ करे। अपोज़िशन लीडर अली ख़ुर्शीदी जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। अली ख़ुर्शीदी चयो त पीपल्स पार्टीअ वरिते कारकर्दगी ॿुधाइण लाइ कुझु न आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत वटि 5 मिंटनि जा कलाम आहिनि त असां वटि पूरी फिल्म आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान तहसीन आबदी चयो आहे त MQM पंहिंजे बुनंदड़ सियासत बचाइण लाइ कूड़ ऐं इल्ज़ामनि जो सहारो वठी रही आहे। करप्शन जो राग अलापींदड़ पहिरियां पंहिंजे कारो माज़ीअ ते नज़र विझनि। ॿोरी बंदि लाश ऐं भताखोरी जी तारीख़ सभु ॼाणनि था। कराची जे शहरनि MQM जे ड्रामनि खे रद्द करे छॾियो आहे। चोटियारियूं वाक़े में गिरफ़्तार 9 जवाबदार 3 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सां गॾु पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार मोहम्मद अली जतोई, उमीद अली जतोई, सादिक अली जतोई, उबायो राजड़, गाजी राजड़, शरीफ़ राजड़, हमज़ो राजड़, सदाम राजड़ ऐं सूमर राजड़ खे नवाबशाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो पेश कयो। अदालत समूरनि जवाबदारनि खे 5 ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत SSP सां गॾु ग़ुलाम नबी किरियो खे GID ठाहिण ते शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। 3 ॾींहंनि अंदरि जवाबु जमा कराइण जो हुकुम। अदालत चयो त कानून मूजिबि को बि SSP रैंक जो ऑफिसर GID ठाहिण जो क़ानूनी अख़्तियार नथो रखे। GID जो सरबराह घटि में घटि अरिड़हें ग्रेड जो ऑफिसर हुजणु घुरिजे। चोटियारियूं वाक़े जे हवाले सां SSP सां गॾु GID जोड़े DSP रैंक जे ऑफिसर खे सरबराह मुक़ररु कयो। अदालत SSP सां गॾु खे शोकाज़ नोटिस जारी कंदे लेटर सिंध जे घरू खाते ॾांहुं मोकिले छॾियो। हिकु ॾींहुं अॻु SSP सां गॾु चोटियारियूं वाक़े जी जांच लाइ DSP शहदादपुर तनवीर अहमद शाह जे सरबराही में 4 रुकनी GID जोड़ी हुई। GID में SHO न्याज़ कलोड़ो, SHO चोटियारियूं ख़ादिम हुसैन राजपर ऐं इंस्पेक्टर वली मोहम्मद भमरो शामिल आहिनि। 6 ॾींहं अॻु चोटियारियूं भरिसां ॻोठ जानी जुड़ेजो में हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा क़तल ऐं 3 औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। वारसनि जे मुसलसिल 4 ॾींहंनि ताईं धरणे बैदि वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। केस में ॼाणायल मुख्य जवाबदार अताउल्लाह जुड़ेजो बि गिरफ़्तार न थी सघियो। मेड़ में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां 9 केनालनि जी ॾावत ऐं लखें एकड़ ज़मीनूं ख़ानगी कंपनियुनि हवाले करण ख़िलाफ़ 10 किलोमीटर पैदल मार्च। ॻोठ लोंग मैसर खां घंटाघर चौक ताईं पैदल मार्च कयो वियो। मार्च में औरतुनि ऐं ॿारनि जी बि वॾी अंग में शिरकत। अॻवाननि चयो त नवां केनाल कढी सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। नवां केनाल कढण ऐं ज़मीनूं ख़ानगी कंपनियुनि हवाले करण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। निंदोवासी नौजवान खे नंगर पार्कर बॉर्डर क्रॉस करण ते भारतीय फोर्सिस गिरफ़्तार करे वरितो। भारतीय फोर्सिस निंदोवासी थांवर उर्फ़ खावर कूलीअ जी गिरफ़्तारी जी तस्दीक करे छॾी। वारसनि पारां नौजवान जी आज़ादी लाइ आला अख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील। वारसनि जो चवणु आहे त नौजवान थांवर उर्फ़ खावर कूली नंगर पार्कर भरिसां ॻोठ सिंधी वाडियो में सावरनि वटि वियो हो। संदसि ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। ग़लती सबबि बॉर्डर क्रॉस कयो आहे। खेसि आज़ादु करे ॾे वापसि आंदो वञे।
कश्मीर जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन, 4 धाड़ियल माण्हुनि जी दावा। गेलपुर पुलिस मूजिबि कचे वारे इलाइक़े में ॾुआरियुनि जी मौजूदगीअ जी इतलाह ते पुलिस ऐं रेंजर्स ड्रोन जी मदद सां ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान 4 धाड़ियल मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल धाड़ियलनि में उमर शर, मुबीन शर, मिठू शर ऐं रहीम शर शामिल आहिनि। अकरी चौधरी भरिसां पीपी अॻवान फ़कीर बख़्त अली ऐं यूसी चेयरमैन फ़कीर ज़फ़र हिसबाणी जे घर ते हमिलो। फ़कीर बख़्त अली हिसबाणी जा जूनियर इक़बाल अहमद अली ऐं हिज़बुल्ला हिसबाणीअ ते हमले जा इल्ज़ाम। फ़कीर बख़्त अली हिसबाणी चयो आहे त जवाबदारनि राति देरि सां घर ऐं उताक ते फायरिंग कई, गाॾियुनि खे नुक़सानु पहुतो आहे। पुलिस पिकड़ ते मौजूदु एहलकारनि जी फायरिंग बैदि जवाबदार फ़रार थी विया। जवाबदारनि पेमरा डायरेक्टर फ़कीर असलम हिसबाणी जे क़त्ल केस तां हथु खणण लाइ हमिलो कयो। SSP खैरपुर वाक़े वारे हंधि पहुची वियो। तफ़सील वठण बैदि रवानो। पेमरा डायरेक्टर फ़कीर असलम हिसबाणी खे 1 जनवरी 2023 ते हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल कयो हो। मक़तूल जे भाउ फ़कीर अकरम हिसबाणी जी फ़रियाद ते जाबिर, इमदाद अली, हिज़बुल्ला, शमशाद, अल्ताफ़ ऐं मरहूम फ़कीर इनायत अली हिसबाणी समेत 7 जवाबदारनि ते क़त्ल केस दाख़िल कयो वियो हो। जवाबदार शमशाद हिसबाणी गिरफ़्तार आहे। बाड़ो जे ॻोठ चौकमाड़ी वासी नौजवान मुबैना तौरु अगवा वारिसनि जो एहतजाज। वारिसनि जो चवणु आहे त धाड़ियलनि फ़ोन करे नौजवान वसीम अब्बासी रिंद जी आज़ादीअ लाइ 50 लख रुपया भुङ घुरियो आहे। नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। ऐं जेकबाबाद में बदमनी ऐं मीर ग़ालिब ढोमकीअ ते थियल हमले ख़िलाफ़ एहतजाज। शहीद अला बख़्श सुमरो पार्क खां प्रेस क्लब ताईं मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। अॻवाननि चयो त अमन अमान जी सूरत हाल ॻणती जोगी आहे। घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं। पुलिस बदमनीअ ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी चुकी आहे। अमन बहाल कराए मीर ग़ालिब ढोमकीअ ते थियल हमले जा जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो।